अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरिया गुल सबका पेरिक नजर हेडलाइंस थे। भारत में जहाजगिरी तबाह, महाराष्ट्र राज्य नायब वज़ीर आला समेत 5 ॼणा जल्द शिकार। महाराष्ट्र रियासत के जिले पूनी में चार्टर जहाज हंगामी लैंडिंग दौरान गिरी तबाह थी वियो। जहाज में नायब वज़ीर आला अजीत पवार उन जा 2 दोस्त ऐं अमले जा 2 माण्हू सवार हुआ। भारतीय मीडिया मूजिब जहाज में सवार को भी माण्हू जिंदा नाहे बची सघियो। हादसे जो सबब अञा मालूम नाहे थियो। जांच शुरू कई वई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सामूंडी बेड़ो ईरान तरफ़ वधी रहियो आहे। उम्मीद आहे त ईरान असां सां डील करे वठंदो। जून में ईरान जी एटमी सलाहियत ख़त्म करे छॾी हुई। तकरीब में खिताब कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त अमरीका हिन वक़्तु सीड़पकारनि लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। असां विच मुदे वारियूं चूंडूं हारायूं त अमरीका घणो कुझु विञाए विहंदो। अमरीका जी धमकियुनि बाद ईरान पारां फौजी मशक़नि जो ऐलान। पासदारनि इनक़लाब चयो आहे त अमरीकी जहाज ईरान जे हदनि में आया त हमलो कंदासीं। जंग जो फ़ैसिलो मैदान में थींदो। सऊदी अरब ईरान ख़िलाफ़ पंहिंजूं ज़मीनी या फ़िज़ाई हदूं इस्तेमाल थियण न ॾींदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी ईरानी सदर खे ख़ातिरी। ॿिन्हिनि अक़वामनि विच में टेलीफोनिक राब्तो। ख़िते सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त तहरान जंग रोकण वारे हर क़दम जी आजियां करे थो। रोड़ी वेझे मुबैना तौर पर मज़ामती नौजवान गोलियूं हणी क़तल। झांगरो थाणे जे हद ॻोठ खेरू जसकानी वटि नौजवान सनाउल्ला गबोल खां फुर जी कोशिश। मज़ामती हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मौके ते मारिजी वियो। वाक़िअ बिरादरी जी तकरार तां पेश अचण सां चोबोल। पुलिस जो चवणु आहे त हर रुख खां जांच कई थी वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।